असांजे संसार में रहंदे असांजे संसार खां उथियल पुरुष केतिरे क़दुरु उहे प्रभु सां अंदरि प्यार कनि था, उन सां लीनता पाइनि था। धार्मिक दुनिया में संसार में धार्मिक पुरुष उथियल खे तशरीह ॾिनी वेंदा आहे, देवता पुरुष देवता मथां थींदा। सावन आशा दयाल जी तुक में चयो, बलहारी गुर आपने देवाड़ी सदवार जिन मानस ते देवते किए करत न लागू। माण्हू देवता बणाईंदे उन्हनि खे काई वेरम न लॻी। असां थोरो इन परिभाषा खे सम्झूं। मनुष्य के इहो बि असां ॼाण पाए छॾियूं त मनुष्य जेको शब्द आहे उहो स्त्री खे बि चई सघिबो आहे, पुरुष खे बि। मन जो ईश्वर, मन उन्हनि खे बि आहे, असांखे बि आहे। और आदमी जेको शब्द आहे उहो स्त्री खे बि चई सघिबो आहे, पुरुष खे बि, जंहिंजे अंदरि दम अचे वञे। श्री राम, इहे निटल शब्द आहिनि ॿई। इंसान केर जेको पाण भी सुखी रहे और ॿिए खे भी सुखी रखे। पाण वेठो आहे, ॿियो अचे उनखे भी जाइ ॾे, पाण भी सुख वठे, उनखे भी सुख ॾे। इहो असांजो दरमियान दायरो आहे। पर माखे सुख मिले ये तो पहिरीं ओलीन जीव जी घुर्ज आहे। सुखी आहे तॾहिं त काई शेवा करे सघंदो, सुख खे बटे सघंदो, भाव शेवा करे सघंदो। माखे सुख मिले, चाहे माखे सुख मिलंदे ॿिए खे दुख भी मिली वञे, पर माखे सुख मिले उनखे दैती चइबो। बसि अंतरो एतिरो। पर न मां ॿिए खे सुख पहुचायां, उन सुख पहुचाईंदे अगरि मूंखे कुझु कष्ट भी मिली वञे त मां सहन करे वञा, उहो देवता सॾिबो। न देवता उनखे पर थींदा आहिनि, न दैतनि खे संग थींदा आहिनि। बसि इन विरती में असांखे ॾिसणो आहे तो सदगुरनि इहो सेखारियो आहे, शेवा कयो। उन शेवा में जेको कष्ट ईंदो, असांजा आईंदा कष्ट जेके ईंदड़ आहिनि उहे असांजा हल्का थी वेंदा। शेवा जो महत्व न हुजे हा, इहे सॼो जंहिंजा नाला आहिनि। गुरु भी कभी चेले थे, उहे भी कंहिंजी चई में हलिया, उन्हीं में हलण वारनि खे उहो कर्म करणो पियो, उहो कष्ट सहणो पियो शेवा में, उहो बणिजी आया।